वेद पुराण स्मृत मह पेखो वेद पुराण वेद पुराण स्मृत मह देखो वेद पुराण स्मृत मह देखो ससियर सूर नक्षत्र मह पेखो ससियर सूर नक्षत्र में देखो ससियर सूर नक्षत्र में देखो ससियर सूर नक्षत्र में देखो वेद पुराण स्मृत में देखो बाबा वेद पुराण ससियर सूर नक्षत्र में देखो ससियर सूर नक्षत्र में देखो वेद पुराण श्री राम जी गीता में भगवान श्री कृष्णचंद्र महाराज ने 10 अध्याय में पंहिंजी प्रगट कयल विभूति जो संक्षेप में वर्णन कयो आहे तिन सां बि ओड़े ई भाव सां हिन पद में थोरो संक्षेप में भगवान जी विभूति जो वर्णन कनि था। गुरु अर्जन देव महाराज सुखमनी साहब जी हिन पद में फरमाइनि था वेद पुराण धर्म ग्रंथ जेके गणिया वञनि था असांजे सनातन धर्म में 4 वेद 108 उपनिषद 27 स्मृतियूं 6 शास्त्र 18 पुराण वेदन में पुराणन में स्मृतियुनि में ॾिठो से तो प्रभु जी सिफत ही भरियल आहे प्रभु जी प्रकृति जो सॼो ज्ञान ही भरियल आहे ॼाण ही भरियल आहे प्रभु जी सिफत के ॼाणो आहे कॾहिं कहिड़ी शइ कीअं पैदा थी कहिड़े सबब सां उनजो फ़ाइदो नुक़सान छा आहे उनजो गुण दोष छा आहे जेकी तो उन्हीं में रखियो आहे प्रकृति में उहा ॼाण असांखे इन थियोरी मां मिली। ससियर सूर नक्षत्र में पेख चंद्रमा में शीतलता सूर्य में तेज नक्षत्र में टिमटिमाई जेका तारन में आहे उहा ॾिठी से उहा सभु तुंहिंजी फिर वो इन्हीं रूपन में तू सभिनी में पंहिंजे पंहिंजे जाइ ते पंहिंजे पंहिंजे रूप सां तू समाये पियो आहे। अॻिते बाणी प्रभ की सब को बोले ओ बाणी प्रभ की सब को बोले सबको बोले आप अडोल न कबहू डोले आप अडोल न कबहू डोले बाबू आप अडोल न कबहू डोले 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 बाणी प्रभु की सबको बोले बाबा पानी प्रभु की सबको बोले आप अडोल न कबहू डोले आप अडोल
वाणी परमात्मा आद में है धुन ठाही, धुन न ठहियल हुजे त हिन अखरनि जो आवाज़ असांजे कननि ते न पहुचे। विस्माद नाद विस्माद वेद, विस्म में वेंदड़ वारी विझण वारी हे धुन आहे जेका असां सभिनी जे अंदर वॼी रही आहे। हर हिकु जीव मात्र जे अंदर, प्राणी मात्र जे अंदर उहो आवाज़ आहे, धुन आहे। और पोइ अखर ओम जा थिया, जंहिंमें सॼी त्रिगुणी प्रकृति सृष्टि असावत थी। बाणी प्रभु की सबको बोले, पर जेके उहे प्रभु जी बाणी ॿुधनि था उन्हनि जे मुख में इहा शइ निकिरे थी। जीअं गुरु नानक साहब जे शब्द में, हमसे भली जंगल की चिड़ियां राम भजन से कबो न मुड़ियां। चूणा चुग चुग कुटुंब को पालन, चिड़ियां नितोठ राम संभालन। इन चिड़ियन का जंगल वासा, इन चिड़ियन को राम की प्यासा। चुगदियां चूणा पीवंदियां पानी, चिड़ियां बोलन अमृत वाणी। जेका वो चूं चूं कनि थियूं उन प्यार वारनि संतन खे, आत्मा जी वाणी खे ॿुधड़नि खे, उन्हनि मां बि तूं तूं ई नज़र अचे थी। हे सभु धुन तुंहिंजी, हे वाणी तुंहिंजी, हे बोल तुंहिंजा। श्री राम साहब चंदा, बाणी प्रभु की सबको बोले, सबको प्रभु जी वाणी बोले थो। आप अडोल न कबहू डोले। गुण दोषमय सृष्टि ठही आहे त जार जीअं वेद ठहिया आहिनि, 4 उपवेद ठहिया आहिनि, 4 आस्तक वेद ठहिया आहिनि, 4 नास्तक वेद ठहिया आहिनि। प्रकाश प्रभु ठाहियो आहे त अंधारो बि प्रभु ठाहियो आहे, सत्य प्रभु ठाहियो आहे त कूड़ बि प्रभु ठाहियो आहे। राम सभु कुझु उन जो पैदा कयल आहे, सभु वाणी उन जी आहे। सिर्फ़ु असांखे इहो ई सिखणो आहे कहिड़े वक़्तु कहिड़े शब्द जो इस्तेमालु करणो आहे, कहिड़ी वस्तु जो कहिड़े वक़्तु कंहिंखे इस्तेमालु करणो आहे। हर वक़्तु हर शइ हर माण्हू खे इस्तेमालु न करणी आहे। हर वक़्तु हर शइ हर शब्द माण्हू खे, हर माण्हू खे उहो इस्तेमालु न करणो आहे। बसि इहो ई सत्संग असांखे सेखारे थो। कहिड़े महिल कहिड़े कूड़ जो उपयोग कजे, कहिड़े महिल छल जो उपयोग कजे, कहिड़े महिल कपड़ जो उपयोग कजे। राम जंहिंजे लाइ मनाई थियल आहे, पर कहिड़े कहिड़े वक़्तु उन जो अपनाइण सां ॿियनि जो कल्याण थो थी वञे। तिरस्कार जे योग्य काई बि चीज़ काई कान्हे। तिरस्कार जे योग्य जेकॾहिं आहे त जीव खे बसि पंहिंजो हे बंदो ई आहे, बाक़ी हर वस्तु पुरस्कार जे योग्य आहे। न करे त कंहिंजो तिरस्कार बंदि करे या छड़ो ॼाण रखे। श्री राम हिकु तमाकू खे खणी ख़राब चयूं या अफ़ीम नशनि में ॻणियो, पर हिकमत में लिखियो त वो तमाकू कली में विझी करके और उन्हीं में कली ठाहे और उन्हीं में आफीम विझी करके उन्हीं अधरंग वारे के छिकाए जे जंहिंमहिल थिएसि त उन्हीं गर्माश थियण सां जो अधरंग छुटी वञे। कहिड़े कहिड़े अपशब्दनि कढण सां किन दुष्टनि खे दबाए सघिजे थो। कंहिं दुष्टनि मां कंहिंजे चंबे में आयल खे, कंहिं चोर जी चोरी कयल खे दबाए करके अपशब्दनि सां उन को हटाए सघिजे थो। श्री राम भाव आहे, पर जेको आत्मा रूप असां सभिनी जे अंदरि विराजमान आहे, आप अडोल न कबहूं डोले। उहो परमात्मा प्रभु आत्म रूप में उहो अडोल आहे, उहो डोलायमान नथो थिए, उहो निहचल आहे। बाक़ी सॼी संसार जी प्रकृति
वस्तु और व्यक्ति और शब्द के द्वारा ही हिन रोलिंग में अचे थी उनके कीअं इस्तेमाल कजे साहब सॼो ॾसनि था। श्री राम सर्व कला कर खेल खेलो सर्व कला सर्व कला कर खेल खेलो सर्व कला सर्व कला कर खेल खेलो सर्व कला खेल खेलो मोल न पाइए गुण मोलो वागुरु मोल न पाइए गुण मोलो सर्व कला कर खेल खेलो सर्व कला खेल मोल न पाइए गुण मोलो सर्व कला सर्व कला हर प्रकार हर ताकत सां परमात्मा पंहिंजो खेल खेली रहियो आहे। श्री राम कला शक्तियूं ताकतां सब परमात्मा जूं आहिनि, गुण सब प्रभु जा आहिनि। श्री राम श्री राम असांखे भाव में ज्ञान पूर्ण रखणो आहे। जेके भी वेदन शास्त्र आयल आहे कर्म जो उपासना जो ज्ञान जो, पर कहिड़ो निश्चय में रखणो आहे और कहिड़ो वाणी सां बोलणो आहे और कंहिंजो इस्तेमाल करणो आहे। हर शइ जो इस्तेमाल में न ईंदो आहे, हर शइ वाणी में न ईंदी आहे और निश्चय में रखण जे लाइ असांखे सभु ज्ञान आहे। श्री राम तंहिं लाइ परमात्मा असांखे भाव जो फल ॾींदो आहे। रावण राम सां युद्ध कई पर हुनजो भाव पाण खे मुक्त करण जो हो। परमात्मा खे पाइण जो चौथों साधन इहो आहे अति पापी बणजण। असां छोटो मोटो झूठ ॻाल्हायूं था, कपट कयूं था त बि अहिड़े नमूने सां लिकाए कयूं था जीअं मां छल कयां पर ॿियो पकड़े न, मां झूठ बोलियां पर कोई ॿियो को पकड़े न, मां ठगी कयां पर ॿियो पकड़े न, डिॼूं ई डिॼूं था। राम रावण वांगुरु दिलि विझाइण सां करे त राम हुनखे पाण में मिलाए छॾियो। रावण खे कोई लोक कोन मोकिलियांसि कंहिं। श्री राम श्री राम कहिड़े रूप जूं ताक़तां पर उन में हुनजो भाव छा आहे, परमात्मा भावना जो फल ॾींदो आहे। मुंहिंजा प्यारा इहे ताक़तां सभु प्रभु जूं आहिनि। सर्व कला कर खेल खेल, सभिनी कलाउनि सां पंहिंजो खेल है बाज़ी हलाए रहियो आहे ॿिन्ही रूपनि में। पर मोल न पाइए गुण अमोल, उन जा जेके गुण आहिनि उहे अमोल आहिनि, उनजो मुल कयो। श्री राम मुंहिंजो प्रभु सर्व जोत मह जाकी जोत, सर्व जोत में जागी जोत, सर्व जोत मह जाकी जोत, सर्व जोत में जागी जोत, सर्व जोत मह जाकी जोत, सर्व जोत में जागी जोत, धार रहियो स्वामी ओत पोते, स्वामी ओत पोते, धार रहियो स्वामी ओत पोते, वागुरु धार रहियो स्वामी ओत पोते, सर्व जोत मह जाकी जोत, सर्व जोत मह जाकी जोत, धार रहियो
स्वामी ओत पोते धार रहो सर्वजोत वावा सर्वजोत। श्री राम सर्वजोत मह जाकी जोत। खालक खल्क में खालक। श्री राम पहिरी पातशाही जात में जोत है परमात्मा जी जात आहे। हे सिफत ही परमात्मा जी जात जात सिफात। जात में जोत जोत में जाता। बीज में वृक्ष समायला वृक्ष में बीज समायला। श्री राम ओत परोत। माला में दाणा या दाणन में जेको धागो आहे धागे में माला जा दाणा आहिनि या माला जे दाणनि में धागो आहे। ओत पोत परमात्मा आहे। श्री राम कर्ता भोगता भगवान चई छॾियो ॿई मां आहियां। ॿई हिक ॿिए जे आसरे बीठल आहिनि। हीअ आत्मा जेकॾहिं हे बाडी न खलके त हे आत्मा कूका करे जिननि वांगुरु, पर हिननि जे माध्यम सां हिन बाडी जे माध्यम सां उन बाडी जो ठाहींदड़ बि परमात्मा जे माध्यम सां हिन जो केलो पंहिंजो मुल्ह वधाए वञे। राम पाण वांगे जीअं परमात्मा अमर आहे तीअं हिन पुरुषनि जो नालो बि ओतिरो ई वसी थो करे छॾे हिन बाडी जे माध्यम सां। सर्व जोत में जानकी जोत धार रहियो स्वामी ओत पोत। उन जो ई प्रकाश आहे। जड़ में चेतनता उन जी आहे। ॿई हिक ॿिए जा पूरक आहिनि। ॿई हिक ॿिए जे कम अचनि था। श्री राम धार रहियो स्वामी ओत पोत। पर हाणे इहो ज्ञान अची वञे। गुर प्रसाद भरम का नासो। 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 ओ गुर प्रसाद भरम का नासो। गुर प्रसाद भरम का नासो। भरम का नासो। भरम का नासो। नानक दिल में ये हो विश्वासो। नानक दिल में ये हो विश्वासो। ओ नानक दिल में ये हो विश्वासो। नानक दिल में ये हो विश्वासो। आ सुख मनी सुख अमृत द्रोना। सुख मनी सुख अमृत द्रोना। भगत जना के मन विश्राम। भगत जना के मन विश्राम। सुखमणि वाला सुखमणि। गुर प्रसाद भरम का नाश। श्री राम भरम। भरम मां संसार जी प्रक्रिया हले थी। ॿियो 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 आपी ने आप साजियो आपी ने रचियो नाम। दुई परमात्मा पाण खां हिकु अलॻि माया प्रकट कई। दुई कुदरत साजिए कर आसन ॾिठो चा। परमात्मा पाण वेही पंहिंजी लीला ॾिसी रहियो आहे। अनेक रूपनि में नालो अलॻि मुहांडो अलॻि कर्म अलॻि स्वभाव अलॻि च्वास अलॻि। श्री राम पर हुकुम इहो आहे ॿिए खे ॿियो न सम्झो। हुकुम इहो आहे पराए खे परायो न सम्झो। हुकुम इहो आहे धारे खे धारियो न सम्झो। श्री राम इहो ॾिसण जी प्रक्रिया में असां ॿियो ॿियो आहियूं पर ॿियो ॿियो न आहियूं। सभु हिकु ई हिकु आहे। गुर प्रसाद गुरू जी कृपा सां भरम नाश थिए। इहो अहिड़ो भरम नाश थी वञे जिन महान पुरुषनि जो भरम नाश थियो आहे। उनजी वृत्ति हिते भेजी वई आहे जेका असली यथार्थ ज्ञान आहे। हे प्रभु जीअं तूं रहे। इहा मन जी स्थिति असांजी अची वञे जीअं तूं रहे। बस
करता तूं हे श्री शरीर जो ठाहींदड़ तूं आत्मा तूं बहितर थो ॼाणे हे छो पैदा कयो हिन में छा कमु कराइणो थी केसि ताईं रखिजे जीअं तूं रहे मोक्ष ॾींहुं में आहे पर जेकॾहिं पर इहो अस्थाई हमेशह टिकी न सघंदो इहो नीरस ज्ञान बणियो रहंदो पर भक्ति जे माध्यम सां जेको असांखे महान पुरुष गुरु नानक देव संत बताइनि था त साईं जीअं तूं रहां श्री राम जीअं जहिड़े हाल में जहिड़ी स्थिति में जाथे जीअं तूं रहां इहो भक्ति मार्ग जीअं तूं रहे बोलनो कुझु कोन्हे जीअं तूं रहे दुख में सुख में जंहिंमें बि तूं रहे तूं वेठो आहे पाण अंदरि जीअं तूं रहे राम प्रभु कृपा करे बाक़ी ऑब्जेक्शन त हीअं छो कयो हीअं मूंखे सुख ॾियां हे दुख ॾे श्री राम गुण सां न बाबा सुख मिलंदो आहे न दुख मिलंदो आहे सत्संग में असांखे छलिया गुर प्रसाद भरम का नास नानक तिन मह ए विश्वास बस इहो विश्वास थी वञे प्रभु सभु कुझु तूं जीअं कराए श्री राम इते भक्ति और ज्ञान ते सुनन शियन जो हो चंदा हम उज़ोस्त और असांजा सूफी चंदा हम उस्त मां आहियां सो हम मां उहो आहियां ओम उहो आहियां श्री राम जेकी भाए ज्ञान में भाए भक्ति में भाए पर प्रभु जे हाल सां पंहिंजो हाल जोड़े रखे जेकी उन जो ख्याल आहे श्री राम भक्ति जो मूंखे पंहिंजी पंजाब पाठशाला में कंहिं वटि वठी हलिया अंदरि उते हिकिड़ो पनो लॻो पियो लाड़कण मां निकितल हुजे कोई पनो उहो लिखियो पियो हो श्री राम हे मुंहिंजा साईं तूं मुंहिंजी इच्छा पूरी न कजांइ हे मुंहिंजा साईं तूं मुंहिंजी इच्छा पूरी न कजांइ तुंहिंजी इच्छा पूरी थी छो जो मूंखे पंहिंजे कल्याण जी ख़बर कान्हे तुंहिंजी इच्छा में ही मुंहिंजो कल्याण परमात्मा जो विधान मंगलमय आहे जंहिंखे सिंधी में चइबो आहे ख़ुशी जो सो करे जे तिसां रज़ा है जी उन जी अंशा छो दुखी कंदो असांखे छो पाण दुखी रहंदो सिर्फ़ ख़्याल खे हुन सां मिलाए छॾियूं त असांजो दुख बि सुख थी पए राम तुंहिंजे इच्छा में ई मुंहिंजो कल्याण आहे तूं कृपा कर मुंहिंजा साईं तुंहिंजी इच्छा ई मुंहिंजी इच्छा बणिजी वञे बस इहा भगत जी परिभाषा आहे पर इहा गुरनि जी कृपा सां ई बख़्शिश थींदी जंहिं ते दयाल थियनि गुर प्रसाद भरम का नास महान पुरुष कुछ भी बोले न विया हर स्थिति में वाह 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 जेके वेठा प्रभु कृपा करे असांखे अहिड़नि सचन संतनि सां प्रभु जोड़ियो आहे महान पुरुष असांजे सिंध जा शिरोमणी संत सचा असांजी क़ौम में अहिड़ा समर्थ पुरुष श्री राम गृहस्थ में रहंदे और निर्लोभ और निर्मोह गृहस्थ में रहंदे निर्लोभ और निर्मोह और जिनजो एॾो परोपकार जिनजी एॾी भक्ति जिनजी एॾी सखावत जिनजी एॾी शेवा एॾी जंहिंजी कुर्बानी संतन भक्तन जे द्वारा असांजी वाणी ॿुधंदासीं पिया तंहिं लाइ अधु कलाक जो कयो वेंदो आहे प्रभु कृपा करे असांजे भरम नास ते असांजी ॿिन्ही स्थितियुनि में चऊं साईं जीअं तूं रहे जीअं तूं रहां अॼु एतिरे निखरनि सां प्रभु में असांजो विश्वास थी वञे पंहिंजो पाण ते आस्था ॼमे पंहिंजो पाण ते असांजो विश्वास थी वञे पंहिंजो पाण ते भरोसो थी वञे हरि राम बस असां पंहिंजो कल्याण मतिलबु कुल कल्याण कयोसीं जो पाण ते भरोसो पइजी वञे सतगुरु जो ज्ञान वठी करके सतनाम सत श्री राम बोल गुरु नानक देव की जिस दिल को खुदा याद है आबाद हमेशा जिस दिल को खुदा याद है आबाद
आबाद हमेशा वो दिल शाद हमेशा, आबाद हमेशा वो दिल शाद हमेशा, आबाद हमेशा वो दिल शाद हमेशा, आबाद हमेशा वो दिल शाद हमेशा। जिस दिल को खुदा याद है वो आबाद हमेशा, जिस दिल को खुदा याद है आबाद हमेशा। जिस दिल ने कर्ज उठा के मरीजों को खिलाया, जिस दिल ने कर्ज उठाए के गरीबों को खिलाया, जिस दिल ने कर्ज उठा के मरीजों को खिलाया, जिस दिल ने कर्ज उठाए के मरीजों को खिलाया, वो दिल कर्ज मर्द से है आजाद हमेशा, वो दिल कर्ज मर्द से है आजाद हमेशा, आजाद हमेशा वो दिल शाद हमेशा, आबाद हमेशा वो दिल शाद हमेशा। जिस दिल को खुदा याद है वो आबाद हमेशा, जिस दिल को खुदा याद